अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असा अन यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। सुभान अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, सभी गोठ वारन के हिन जलसे मल्हाइण वारन के खुसूसन बिरादर मोहतरम गुलाम सरवर साहब जिन के लख भेरा मुबारक पेश कयां थो जो तव्हां सरदारन जे सरदार, गरीबन जे गमखार, मिस्कीनन जे मददगार, नूरुल अला नूर सोने महबूब मोहम्मद मुस्तफा जो मीलाद मल्हाए। मदीने वारे साईं जो मीलाद उहे मल्हाईंदा आहिनि जंजी मदीने वारे सां मोहब्बत हूंदी है। हबीबन जे अचण जी ख़ुशी उहे ई मल्हाईंदा आहिनि जेके ईमान वारा हूंदा आहिनि। सुभान अल्लाह। ऐं ख़ुशी मल्हाइण खपे जो महबूब असांजो नबी, असांजो रहबर ऐं रहनुमा, असांखे रब उहो पैगंबर अता फरमायो जो पूरी कायनात में असांजे नबी जो मट सानी मिसल आहे। चेव सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी ज़ात सभिनी ज़ातियुनि में मुनफरिद ऐं निराली ज़ात आहे। महबूब जो इस्म रहमत ऐं बरकत वारो, महबूब जो जिस्म नूर रहमत शफ़ा ऐं बरकत वारो। मदीने वारे साईं जी शख्सियत खे रब अहिड़ियुनि खूबियुनि, अहिड़ियुनि ख़सलतुनि सां नवाज़ियो जो पूरी इंसान ज़ात जे अंदर बल्कि अल्लाह जी 18,000 मखलूकात जे अंदर बशमूल कुदसी मलाइकन जे, अल्लाह जे नूरानी फरिश्तनि सां गॾु मदीने वारे साईं जो को बि मट मिसल सानी आहे ई कोन। न इंसाननि में, न जिन्ननि में, न मलाइकनि में। ऐसी ताईं जो आसमान जे नूरी मलाइकन जो सरदार सैयदना जिब्रील अमीन, वरी भी चो सुभान अल्लाह। वो जिब्रील अमीन जेको कायनात जे मलाइका में फरिश्तन जो सभिनी जो सरदार आ, पर मुझे महबूब मोहम्मद करीम जो जुत्ती बरदार आ। मदीने वारा साईं मेराज ते वञनि था त सिदरतुल मुंतहा ते जिब्रील रुकजी थो वञे, मदीने वारा साईं अञा मथे आला उरूज ते हलिया। सरकार फरमाइनि था जिब्रील कीअं रुकजी वे, अॻिते बि मथे हल। अर्ज़ करे छो त या रसूल अल्लाह जेकॾहिं हिकिड़े वार जेतिरो क़दुरु मथे वियुसि त ख़ुदा जे नूर में मुंहिंजा पर सड़ी वेंदा। जिते जिब्रील न वञी सघियो उते मदीने वारो मीर वियो। महबूब जो खूबियूं लातदाद, महबूब जो खसलत
गिणियूं महबूब जा शान बेबयान पूरी जिंदगी को माण्हू ॻणण लॻे न जिंदगी गुज़री वेंदी मुस्तफ़ा जो शान खुटंदो न महबूब जे ला तदाद अणगणिन शानन मंझां महबूब जो हिकिड़ो शान तव्हांजे साम्हूं अची थो बयान हिकिड़ी खूबी महबूब जी जंहिंखे अल्लाह पंहिंजे क़ुरान में ख़ुदि बयान कयो रब थो फरमाए असा ऐं यबअसक रब्बुक मक़ामम महमूदा पक सां तुंहिंजो रब तोखे मक़ाम महमूद ते उथारींदो मुंहिंजा महबूब इन ॻाल्हि में शक शुबो न आहे या पक्की पुख्ती ॻाल्हि आहे त क़यामत वारे ॾींहुं तुंहिंजो रब तोखे मक़ाम महमूद ते उथारींदो मक़ाम महमूद छा आहे आख़िरत में अल्लाह तबारक व तआला जे अर्श मुअल्ला जे पासे में हिकु अहिड़ी जाइ हूंदी जे जाइ ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी शख्सियत बीहंदी बस न को रसूल न नबी न सिद्दीक न शहीद न वली न फरिश्तो न को मलल आला जी का बी शख्सियत केर बि उन जाइ ते न बीहंदो मक़ाम महमूद ते सिर्फ़ हिकिड़ी ज़ात खे बीहारियो सुभान अल्लाह ऐं रब तो फरमाए त महबूब वो तूं हूंदे वो मक़ाम छा हूंदो जॾहिं उन मक़ाम ते मदीने वारा साईं ईंदा अल्लाह जी ज़ात जो जलवो हूंदो जीअं तव्हां असां हिक ॿिए खे हींअर ॾिसूं था ॾींहुं चिटो आहे रोशनाई आहे हिक ॿिए खे ॾिसूं था न हर इंसान पंहिंजे रब खे ईअं ॾिसंदो अल्लाह जी ज़ात हुस्न उलूहियत बेनकाब थींदो रब्बे काइनात जो जलवो हूंदो ऐं महबूब जी ज़ात रब सां गॾु उन जाइ ते मक़ाम महमूद ते फाइज़ हूंदा जो पूरी मखलूक जे ज़बान ते मुस्तफ़ा जी तारीफ़ हशर जो मैदान जिथे अरबे खरबे इंसान हूंदा हींअर उन्हनि जे ज़बान ते बि का बि ॻाल्हि न हूंदी सिर्फ़ ऐं सिर्फ़ हर ज़बान ते मोहम्मद मीर जी तारीफ़ हूंदी इहो मक़ाम महमूद इहो आहे हिते के मञनि था के नथा मञनि मसलन अॼु तव्हां हिन ॻोठ वारनि मीलाद मल्हायो आहे ख़ुशी मल्हायो था मुमकिन आहे पासे में कंहिं ॻोठ वारो मीलाद न मल्हाए चए थो बिदत आहे नाजाइज़ आहे को तारीफ़ करे थो को तारीफ़ नथो करे को तारीफ़ करे ख़ुशि थो थिए को अरहो थो थिए हिते हर कंहिंजी मिज़ाज तबियत जुदा आहे कंहिंखे पाबंदी न आहे कंहिंखे हरूभरू ज़रूरी चऊं त तूं तारीफ़ कर महबूब जी सिफ़त सना कर हर कंहिंजी मर्ज़ी आहे को करे को न करे पर क़यामत जो ॾिहाड़ो हर कंहिंखे महबूब जी तारीफ़ करणी पवंदी लाज़मी करनी पवंदी का ज़बान अहिड़ी न बचंदी जंहिं ज़बान ते मुंहिंजे मोहम्मद मीर जी तारीफ़ छा चवंदा को चवंदो वाह जो मोहम्मद मीर जो हुस्न आहे को चवंदो वाह जो महबूब जो शान आहे को चवंदो वाह वाह महबूब जी इज़त को चवंदो वाह वाह महबूब जो मक़ाम पर का ज़बान खाली न बचंदी हर ज़बान ते मुझे महबूब जी तारीफ़ हुई इहा ॻाल्हि आहे जेका सही बुखारी जे अंदर हदीस पाक आहे ऐं हदीस जो रावी हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन उमर रज़ियल्लाहु ताला सही बुखारी कुरान खां पोइ ॿिए नंबर ते किताब आहे सही बुखारी जो कुरान में रब फरमाया साईं यबाज़क रब्बुक मक़ाम महमूदा हबीब ज़रूर तोखे उन मक़ाम ते बीहारींदुसि जिते सभु तुंहिंजी तारीफ़ कंदा हाणे इमाम बुखारी तो रिवायत करे त हबीबन करीमन फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हशर जो मैदान हूंदो
पुट थोरो हेॾे मूड़े ध्यानु कजो। ही ज़मीन आहे न, हेठायूं आहिनि, मथायूं आहिनि, जबल आहिनि, पहाड़ आहिनि, हितों साम्हूं वण अची विया त मोरे जो शहर नज़र नथो अचे, मनहड़ो नज़र नथो अचे, परियों दौलतपुर शाहपुर जहानिया नज़र नथो अचे, छो त विच में रुकावटूं आहिनि, वण आहिनि, ॻोठ आहिनि, शहर आहिनि। इन तरह सां अॻिते वञो त जबल आहिनि, पहाड़ आहिनि, अॻियों वारी शइ नज़र नथी अचे। पर महशर जो मैदान अहिड़ो हूंदो जो हिकिड़ो सरे जो दाणो हिकिड़े किनारे ते रखबो त ॿिए किनारे वारो उहो ॾिसी वठंदो, हिकिड़ो सिधो मैदान हूंदो। ऐं उहा ज़मीन जेका हशर जी हूंदी सा ट्रामे जी हूंदी। जी तव्हां भत रधण जे लाइ देग ॾिठी आहे न, उहा देग ट्रामे जी हूंदी आहे। छो त ट्रामो जल्दी तपंदो आहे ऐं जॾहिं तपंदो आहे त ठरंदो देर सां आहे ऐं उन में तपश घणी हूंदी आहे। ज़मीन ट्रामे जी बणाई वेंदी, उहो ॾिहाड़ो हूंदो मुंहिंजा दोस्तो, ज़मीन ट्रामे जी बणिजी वेंदी ऐं सिज एतिरो अची वेंदो जीअं हिकिड़ी गिराट। महशर जो मैदान हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो। फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना। हिकिड़ो ॾिहाड़ो महशर जो 50,000 साल जो ॾिघो ॾिहाड़ो हूंदो। उन ॾिहाड़े ते जॾहिं 50,000 साल जो ॾिहाड़ो थी वेंदो, इन्न शम्स ततलू यौमल क़ियामत हत्ता यबलुगल अर्क निस्फल उज़ुने। सिज मथो अची वेंदो ऐं माण्हुनि खां पघर टिमंदो त माण्हुनि जे कननि जे बराबर पघर अची वेंदो। पीउ पुट खां बेज़ार हूंदो, माउ धीउ खां बेज़ार थी वेंदी, यार यारनि जा दुश्मन बणिजी वेंदा। मुंहिंजा दोस्तो, को कंहिंजी रड़ ॿुधण वारो न हूंदो, को कंहिंजी दाह ॿुधण वारो न हूंदो, को कंहिंजो हाल पुछण वारो न हूंदो। उहो महशर जो मैदान हूंदो जंहिंमें हर इंसान खे पंहिंजे नफ़्स जी लॻल हूंदी, पंहिंजे सिर बचाइण जे फिक्र में हूंदो। उन ॾिहाड़े ते मदीने वारे साईं फरमायो त सभु माण्हू गॾिजी हज़रत आदम वटि चवंदा, तूं असांजी सिफारिश कर, अल्लाह वटि असांजी सिफारिश कर। हज़रत आदम जवाब ॾींदो, हज़रत नूह वटि ईंदा, हज़रत नूह खे अर्ज़ कंदा तूं असांजी सिफारिश कर, हज़रत नूह जवाब ॾींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, तूं असांजी सिफारिश कर, हज़रत मूसा सिफारिश करण खां इनकार कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा, उहो सिफारिश करण जी हामी न भरींदो। हज़रत ईसा चवंदो त अॼु वञो, जे अॼु अल्लाह जे अॻियां ॻाल्हाईंदो त मुहम्मद मुस्तफ़ा। साईं फरमाइनि था फयौमइज़िन यबअसुल्लाहु मक़ामन महमूदन यहमदुहु आलुल जमाए कुल्लुहुम। उहो मक़ाम महमूद हूंदो जो मजमे वारा, महशर जे मैदान वारा सभु जो सभु मदीने वारे साईं जी वाखाण कंदा। हर ज़बान ते हबीब जी सिफ़त हूंदी। हदीस जा लफ़्ज़ आहिनि यहमदुहु आलुल जमाए कुल्लुहुम। महशर जे मैदान वारा सभु जो सभु मदीने वारे मीर जी तारीफ़ कंदा। इहो मक़ाम महमूद हूंदो, इहो महबूब जो मक़ाम हूंदो जिथे हर ज़बान ते हर इंसान जे वात में तारीफ़ हूंदी त दिलबर मोहम्मद करीम। हर को छा चवंदो त वाह मुस्तफ़ा तुंहिंजो शान निरालो आहे, मुंहिंजो सुहिणो यार ज़ारनि में सरदार सुहे, सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार। मिली यूसुफ खे हुई हिकिड़ी ज़री, ॾिसो कीअं न ज़ली खां थी वई चरी। थियो मस्त मजनू छाते वरी फट फोट पई इश्क वारनि में
में मुझे सुनो यार, हजारन में सरदार सुए, सरदारन में मुझे सुनो यार। जे जाहिर संदस कुछ नूर थिए, सारो जग तसड़ी यर तूर थिए। जिन देव परी चिक चूर थिए, वने शोर मची त मज़ारुन में मुझे सुनो यार। सरदार सुए, सरदारन में मुझे सुनो यार। हबीब जे हुस्न जड़ो के जो हुस्न नाहे, महबूब जे कमाल जड़ो के जो कमाल नाहे, महबूब जे ज़माने जड़ो को ज़मानो नाहे, महबूब जी बोलिए जड़ी का बोली नाहे, महबूब जे शहर जड़ो को सुनो शहर नाहे, महबूब जे घराने जड़ो शान वारो ॿियो को घरानो नाहे, महबूब जी धरती मदीने वारी जड़ी भी का धरती इज्जत वारी नाहे, महबूब जे बदन सा जो कपड़ो लगे एड़ो ॿियो को कपड़ो शान वारो नाहे, महबूब जे साहबन जड़ा ॿिया कंहिं नबी जा साहबी शान वारा नाहिनि, महबूब जे अहल बैतन जड़ा शान वारा ॿिया कंहिंजा अहल बैत नाहिनि। चो सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों, हदीस तो ॿुधाया त कीअं मुझे महबूब जी तारीफ़ सब कंदा। हाँ, सारी दुनिया जा इंसान जिन मलाइका पर सब नबी मुझे सुने हबीब जे दर जा मोहताज आहिनि। सभिनी जी बेड़ी तरंदी त मदीने वारे मीर जे सदके। टिकी हदीस आज मां सॼी हदीस तव्हांखे ॿुधाई। इहा हदीस सही बुखारी में, सही मुस्लिम में, तिरमिज़ी में, सुनन नसाई कुबरा में, मुसन्नफ इब्न अबी शैबा में, मुस्नद अहमद बिन हंबल में, इन्हें सभिनी हदीस जे किताबन में इहा हदीस मौजूद आहे। मुझे सुने हबीब जो असाबी हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो रिवायत करे, हबीब ने फरमायो अना सैयदुन नास यौमल क़ियामा। क़यामत जे ॾियारे में मां मोहम्मद करीम सभिनी इंसानन जो सरदार हूंदुसि। वरी बि चओ न सुभाणे अल्लाह। अॼु हिते के चवंदा नबी असां वांगुरु वॾे भाउ वांगुरु इज़त अथसि, पर साईं फरमाइनि था त सभिनी इंसाननि जो सरदार मां मोहम्मद करीम। बाबा तव्हां सोलंकियुनि जो सरदार हूंदो, ॾाहिरनि जो सरदार हूंदो, बलोचनि जो सरदार हूंदो, हाणे को राज वारो माण्हू थी ऐं पंहिंजे सरदार खे चवे साईं आहीं त सरदार, पर जहिड़ो तूं माण्हू तहिड़ो मां माण्हू। इहो ख़बर सरदार ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? सरदार जे साम्हूं को राज रहियत गोड बदल उथी भी ही चवे सही जेड़ो तू इंसान जेड़ू तो के बाकियूं तेरियूं मुखे बाकियूं जेड़ा पैर हथ तुंजा तेरा मुंजा असा भाई हिकम जेड़ा आयूं तू मु जेड़ो मां तो जेड़ो सरदार बर्दाश्त न करे सकंदो। सरदार सरदार राजवारो हिते दुनिया जा सरदार को सिर सोलंगियुनि जो सरदार को डाहिरनि जो सरदार को मुंहिंजा दोस्तो
सरदार, को सिंधियुनि जो, को बलोचन जो सरदार, पर मदीने वारो साईं सरदारन जो सरदार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्त हिते माण्हू पंहिंजे क़ौम में कबीलनि जी सरदारी जताईंदा आहिनि। साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे अन सय्यदुन नास यौमल क़ियाम, मां क़यामत जे ॾियारे में सभिनी इंसाननि जो सरदारनि जो बि सरदार हूंदुसि। वहल तदरून मिम्मा ज़ालिक, ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो छाजे करे सरदार छो हूंदुसि, सरदार कीअं हूंदुसि? तव्हांजे दिल में सुवाल थींदो हुज़ूर सरदार हूंदा त कीअं हूंदा? साईं ख़ुदि फरमाइनि था वहल तदरून मिम्मा ज़ालिक, तव्हांखे ख़बर आहे त मां कीअं सरदार हूंदुसि, छो सरदार हूंदुसि? हाणे हबीब ख़ुदि ॿुधाइनि यजमउन्नासुल अव्वलीन वल आखिरीन फी सईदिन वाहिदिन युस्मिउहुमुद दाई व यनफजुहुमुल बसर व तदनु शम्सु। साईं फरमाइनि था उन ॾियारे ते अॻियां पोयां सभु हिकु जाइ ते गॾु थींदा। आदम खां वठी क़यामत ताईं जेके बि माण्हू धरती ते पैदा थिया न, सभु उन हिकिड़े मैदान में गॾु थींदा। असां हींअर ॾिसूं था जेके हिन दौर जा माण्हू आहिनि, पर अॼु खां 60 साल अॻु में जा माण्हू असां कोन ॾिठा आहिनि। तव्हां ॾिठा आहिनि छा? अॼु खां 60 साल अॻु में जेके माण्हू हुयासीं असां न ॾिठा, 100 साल अॻु में वारा माण्हू असां न ॾिठा। मसलन मुंहिंजा दोस्त काइदे आज़म असांजो पाकिस्तान जे ठाहियो, तव्हां ॾिठो? हा, असांजी नई जेका जनरेशन अचे थी पई इन्हनि भुट्टो साहिब कोन ॾिठो। तव्हां मुंहिंजा वॾनि भुट्टो साहिब ॾिठो हूंदो, पर नंढड़नि ॿारनि भुट्टो साहिब कोन ॾिठो। इन तरह सां किरोड़े अरबे खरबे मखलूक पैदा थी चुकी आहे जेके असां न ॾिठा आहिनि। वरी असां खां पोइ ते जेके पैदा थींदा पुट ॾिठासीं, पोटा ॾिठासीं, थी सघे थो को पुराणो पंहिंजो पड़ पोटो ॾिसे, पर तड़ पोटो सुकड़ पोटो केरु कोन थो ॾिसे। पोयों नसुल जेको थींदो उहो असां कोन ॾिसंदासीं। ॻाल्हि सम्झो था न? हा, पर नसुल त वधनि था न, जीअं पोइ तीअं पूंग वधे थी पई। अरबे खरबे माण्हू असां खां पोइ पैदा थींदा जेके असां न ॾिठा, पर क़यामत जे ॾिहाड़े में सभई हिकिड़े मैदान ते हिकिड़ी जाइ ते गॾु हूंदा, हड़ई हिक ॿिए खे ॾिसंदा। हिकिड़ो ॻाल्हाईंदो त साईं फरमाइनि था सभु ॿुधंदा। हीअं माण्हू अखि खणी ॾिसंदो त पूरी मखलूक आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं सभु माण्हू हिकिड़े मैदान में नज़र ईंदा। ॻाल्हाईंदो त हर कंहिंजी ॻाल्हि हर को ॿुधंदो। ऐं हिते मेलो थींदो आहे न, भिटाई जो कलंदर जो मेलो थींदो आहे, खोगा शोर लुड़ में कन पई ॻाल्हि ॿुधण में न ईंदी आहे। लुड़ में चवंदा दादा गोड़ त बंदि कयो यार, ॻाल्हि त ॿुधण ॾियो, बसि त कयो। चवंदा आहिनि गोड़ में ॻाल्हि न ॿुधबी आहे, पर क़यामत जे ॾिहाड़े में इहो अरबे खरबे इंसाननि जो मजमो हूंदो, पर हर कंहिंजी ॻाल्हि ॿुधण में ईंदी। तदुन शम्स, सिज वेझो लही ईंदो, एतिरो वेझो लही ईंदो जेतिरो अख में सुरमे पाइण जी सराई हूंदी आहे। सराई केॾी वॾी हूंदी आहे, गिराट जेतिरी या छाड़की बोक जेतिरी, एतिरो सिज मथो अची वेंदो। साईं फरमाइनि था त उन वक़्त में फयबलुगु नास मिनल गम्मे वल करबे मा ला युतीकून वला यहतमिलून। माण्हुनि खे जेको गम ॾुख ऐं परेशानी उन ॾींहुं थींदी जेका साहब खां मथे हूंदी। थोरो ध्यानु कयो, जॾहिं ज़मीन टामे जी हुजे ऐं सिज मथो हुजे, तव्हां त दादू जा माण्हू आहियो, 40 ऊन्हारे जी गर्मी तव्हां ॾिठी आहे,
ॾींहं जो 10 बजे खां पोइ ॿाहिरि माण्हू निकिरी न सघंदो आहे। ऐं जे पेर उघाड़ा हुजनि, वारियासी ज़मीन हुजे, 12 बजे मंझंदि जो निकिरी सघिबो ॿाहिरि। पर उहो ॾिहाड़ो केॾो हैबतनाक हूंदो जो ज़मीन ट्रामे जी सिज मथो हूंदो, तपश ऐं गर्मी हूंदी, माण्हुनि खे अहिड़ी त शिदत ऐं तकलीफ़ थींदी जेका बर्दाश्त खां मथे हूंदी। अब ॻाल्हि सम्झो था न? फयकूल الناس अला तरोन मा कद बलगकुम अला तंजुरून मन यशफअ लकुम इला रब्बिकुम। पोइ माण्हू हिक ॿिए खे गॾिजी चवंदा त यार अॼु अहिड़ी तकलीफ़ आई आहे, अहिड़ी ॾुखियाई आई आहे जो कॾहिं न ज़िंदगी में ॾिठीसीं। भला हाणे अल्लाह वटि को सिफारिशी ॻोल्हियो, को रब खे अर्ज़ु करे, भला जे हिसाब करणो अथसि त हिसाब करे, जहन्नम में मोकिले या जन्नत में मोकिले, पर हिसाब त करे। बीही मरी वियासीं हलिया। ॻाल्हि सम्झो था? साईं फरमाइनि था उन वक़्त में चवंदा त अला तंजुरून मन यशफअ लकुम इला रब्बिकुम। हाणे को ॻोल्हियो को सिफारिशी जेको अल्लाह वटि तव्हांजे रब वटि ॻाल्हाए, तव्हांजी सिफारिश करे त इहा मुश्किल टरे। मिसाल साईं वॾेरो साहब जो कावड़ जी पवे त पोइ चवंदो आहे को पुटड़ो हुजेसि, को भाउ हुजेसि, या गुलाम सरवर अथसि, सोट अथसि, माता अथसि, को वेझो हुजे जेको हिनखे परचाए। वॾेरो साहब कावड़ जी पियो आहे, कंहिंजी ॻाल्हि ॿुधे ई नथो, मञे ई नथो। वॾेरे साहब जो को ॾिसो को प्यारो हुजे, को दिलि वारो हुजे, जंहिंजी ॻाल्हि रखंदो हुजे। थींदो आहे न, को कंहिंजी न कंहिंजी त ॻाल्हि रखंदो आहे न। भली केॾो कावड़ियल हुजे, गुस्से में हुजे, गज़ब में हुजे, डमरियल हुजे, पर कंहिंजी ॻाल्हि त रखंदो न। ॻाल्हि सम्झो था न? हाणे माण्हू गॾिजी चवंदा यार हेॾी परेशानी ॾिठी अथऊं, हेॾी तंगी अची वई आहे, सड़ी वियासीं, सिज जी तपश जलाए छॾियो, को सिफारिशी ॻोल्हियो जेको अल्लाह खे परचाए ॾिए। पोइ सभु चवंदा फयकूल बादुन नास लिबादिन अलैकुम बिआदम। हिकिड़ो ॿिए खे चवंदो, ॿियो टे खे चवंदो, हिक ॿिए में सलाह कंदा त हाणे हीअं कयूं जो छो न बाबे आदम वटि हलूं, जेको असां सभिनी जो पीउ आहे, सभु असां आदम जो औलाद आहियूं। उन आदम खे अल्लाह ताला जल शानहू जो वटि सिफारिशी बणायूं। अॼुकल्ह हिकिड़ी नई जमायत निकिती आहे जंहिंखे वहाबी था चवनि, वहाबी चवनि था त अल्लाह खां सवाइ ॿिए खे सॼो ई न, ॿियो को मदद ई न कंदो। या रसूल अल्लाह चओ त चवंदा शिरक थी वियो, चवंदा या रसूल अल्लाह चवणु जाइज़ न आहे। पीरान पीर महबूब सुभानी जी यारी कयो, चवंदा इहो हराम आहे। पीरान पीर छा कंदो, वली छा कंदा, नबी छा कंदा, बसि अल्लाह खे सॼो, अल्लाह खे मदद जे लाइ सॼो, रब खां सवाइ ॿिए खे सॼणु हराम आहे, शिरक आहे, नाजाइज़ आहे, ईअं चवनि था। पर हाणे महशर जे मैदान में उहे वहाबी बीठा हूंदव, उहे बि चवंदा त यार अॼु अल्लाह कावड़ियो आहे, अॼु हलो त पोइ सिफारिशी ॻोल्हियो जेको अल्लाह खे परचाए। सम्झो था न? हिते चवंदा सिधो रब खे सॼो, पीर फ़कीर वसीलो न वठो, नबीअ जो वसीलो न वठो। हुते चवंदा यार वसीले को सवा दाल न गले। हिते त रस्तो कुशाद वारनि जेके जीअं वणे तीअं चवे, पर ख़बर पवंदी फैसले वारे ॾींहं ते त हक़ छा आहे ना हक़ छा आहे। ॻाल्हि सम्झो था न? हाणे हे क़यामत जो ॾिहाड़ो फैसले जो ॾिहाड़ो आहे। अॼु थी ख़बर पवे त हक़ छा आहे ना हक़ छा आहे। रब खे डायरेक्ट सॾिबो आहे या नबीअनि जे वसीले सां रब खे परचाए। ये सभु वहाबी बि गॾिजी चवंदा त हाणे हलूं था बाबे साईं आदम वटि। ईअं न चवंदा त बसि हिते किरी पोइ सजदे में अलाह खे परचायो, ॿाॾायो, रड़ियूं कयो, दाऊं कयो, अलाह डायरेक्ट ॿुधे थो, रब खे सॼो परची पवे ऐं हिसाब करे जन्नत में खणी मोकिले। न ॾिसंदा त अॼु रब सां ॻाल्हाइण जी असांजी हाज़ न आहे।
वो सभई गॾिजी हज़रत आदम वटि ईंदा। उन्हनि में वक़्त जा बादशाह बि हूंदा, हकीम, तबीब, वकील, वज़ीर, अमीर, तवंगर, नबी, वली, सिद्दीक, शहीद, मज़ूर, राजा, हारी, ज़मींदार, ताजिर, सनतकार, सभु गॾु हूंदा। सभई चवंदा त हलो त बाबे आदम खे हली अर्ज़ कयूं त रब परचाए ॾे। ॻाल्हि सम्झो था न। हाणे ये सभई गॾिजी फयतून आदम अलैहिस्सलाम फयक़ूलून लहू अंत अबुल बशर खलक़कल्लाहु बियदिही व नफ़ख़ फीक मिन रूही व अमरल मलाइकत व सजदू लक। आदम साईं तू अल्लाह जो प्यारो नबी आई। अल्लाह तोखे बिना पीर बिना माउ जे पंहिंजे हथनि सां ठाहियो। हर इंसान जो पीउ आहे, अम्मा आहे, अबो आहे। तव्हां सभिनी जो अबो अम्मा आहे न? हाँ, पर आदम उहो पहिरियों इंसान आहे जंहिंजो न को अबो न को अम्मा हुई। मिटीअ मज़ा अल्लाह पाण पंहिंजे कुदरत जे हथनि सां हुनजो जिस्म ठाहियो। जिस्म ठाहे वरी हुनखे फूक ॾिनी। फूक जो ॾिनी त हुन में रूह पइजी वियो, आदम जहिड़ो थी वई। हाणे माण्हू चवंदसि त साईं तोखे अल्लाह बिना पीर जे बिना माउ जे ठाहे तो में रूह फूके तोखे इंसान बनायो, वरी मलाइकनि खे हुकुम ॾिनई जन मलाइकनि तोखे सजदा कया। हाणे ॾिसी थो न असां केॾी परेशानी में अची विया आहियूं। असांजी का सिफारिश कर रब वटि, इश्फा लना इला रब्बिक अला तरा मा नहनु फीहि अला तरा इला मा कद बलगना। ओ आदम साईं ॾिसी तो असां केॾी परेशानी में आहियूं, ॾिसी तो असां केॾी तकलीफ़ में आहियूं। अल्लाह वटि असांजी सिफारिश कर, रब खे अर्ज़ कर त असांजो हिसाब करे असांखे माफ़ी ॾिए। हज़रत आदम खे जॾहिं सभई गॾिजी अर्ज़ कंदा त हज़रत आदम छा चवंदो? फयक़ूल आदम इन रब्बी कद ग़ज़बल यौम ग़ज़बा लम यग़ज़ब क़ब्लहू मिस्लहू वलन यग़ज़ब बअदहू मिस्लहू। हज़रत आदम चवंदो ॾिसो कोन था त अल्लाह अहिड़ो ॾमिरियो आहे, अहिड़ो कावड़ियो आहे जो न अॻु कॾहिं कावड़ियो न वरी पोइ कॾहिं अहिड़ो कावड़ियो जहिड़ो अॼु कावड़ियो। मूंखे अल्लाह चयो त दाणो न खाइजांइ, सो मूं दाणो खाई वेठो। हाणे मां पाण डिॼा थो जे मुखों खणी पुछे त दाणो छो खाधी आदम, पोइ मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? मां कहिड़ो मुंहुं वठी रब सां ॻाल्हायां, छो त मां पाण दाणो खाई वेठो आहियां। मुंहिंजी जुरत न आहे। फअसैतुहु नफ्सी 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 इज़हबू इला गैरी। मूंखे मुंहिंजे सिर जी आहे, मूंखे मुंहिंजे सिर जी आहे, मूंखे मुंहिंजे सिर जी आहे। वञो कंहिं ॿिए ॾे, मां न मदद कंदोमांव। इज़हबू इला नूह। हाणे तव्हां सभई गॾिजी नूह वटि वञो। उहा ॻाल्हि सम्झिजो। हाणे पहिरीं जेके माण्हू सलाह कई इहा हुई माण्हुनि जी सलाह। गॾिजी आया कंहिं वटि, कंहिं वटि आया? इहे केरु सलाह करे आया? इंसान पंहिंजा पाण में। अलाह वटि सिफारिशी ॻोल्हियो। हाणे माण्हुनि जो फ़ैसिलो न आहे, हाणे हज़रत आदम जो फ़ैसिलो आहे। चए थो त मुंहिंजी ज़रूरत न आहे जो ॻाल्हाए सघां, पर दस ॾियांव थो वञो हज़रत नूह जे दर ते। हज़रत आदम ईअं न चवंदो न त मिया ग़ैर जे दर ते न वञो, नबीअनि खां मदद छो था वठो, तव्हां सभु सजदे में किरी पओ, बादायो, रड़ियूं कयो, दाऊं कयो, अल्लाह खे इल्तिजा कयो, सजड़ा कयो, पाणे रब परची पवंदो। हज़रत आदम ईअं कोन चयो, छो त आदम खे ख़बर आहे त अॼु राति रब खे परचाईंदी त का ज़ात परचाईंदी। ॻाल्हि सम्झो था न?
अज फैसले वाले दी खबर पवे थी तो नबीयन जी सिफारिश मदद जी केतरी जरूरत आ। या रसूल अल्लाह चवण जी मदद जी घुरण जी अहमियत छा है। मुस्तफा के मदद जे ला सदन जायज आ बल्कि जरूरत आ। या रसूल अल्लाह चवण लाज़िम आ तॾहिं जान छुटंदी जॾहिं या रसूल अल्लाह चइबो। हज़रत आदम चवंदो त वञो नूह वटि, पोइ इहे नूह वटि ईंदा, इहो सॼो अर्ज़ कंदा। हज़रत नूह अलैहिस्सलाम बि चवंदो त मियां ॾिसो था अल्लाह जो अहिड़ो कावड़ियो आहे जो कॾहिं न अहिड़ो कावड़ियो। अॼु मुंहिंजी जुरत न आहे जो रब जे अॻियां ॻाल्हाए सघां, पर दस ॾियांव थो वञो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि। हज़रत मूसा वटि ईंदा, हज़रत मूसा चवंदो त वञो हज़रत इब्राहिम खलील वटि। हज़रत इब्राहिम खलील वटि ईंदा, हज़रत इब्राहिम चवंदो अॼु रब वटि मां नथो ॻाल्हाए सघां, मुंहिंजी जुरत न आहे रब सां ॻाल्हाइण जी, मूं में हिम्मत न आहे। वञो हज़रत मूसा चवंदो वञो हज़रत ईसा अलैहिस्सलाम वटि। वो सभिनी खां पछाड़ी में हज़रत ईसा वटि ईंदा। हज़रत ईसा चवंदो ॾिसो था रब जो अहिड़ो कावड़ियो आहे जो न अॻु कावड़ियो न वरी पोइ कॾहिं अहिड़ो कावड़ियो। अॼु मां रब जे अॻियां ॻाल्हाइण जी जुरत नथो करे सघां, पर दस ॾियांव थो अॼोके ॾींहं में जे ॻाल्हाईंदो त मोहम्मद मुस्तफा ॻाल्हाईंदो। अॼु जेकॾहिं अल्लाह ताला जल शानहू जी ज़ात खे परचाईंदो त मदीने वारो मीर परचाईंदो इज़हबू इला मुहम्मद, वञो वञो मुहम्मद मीर जे दर ते वञो। उहे सभई करजी मुंहिंजे सुहिणे नबी जे दर ते ईंदा। छा चवंदा त या रसूल अल्लाह फयातून मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फयकूलून या मुहम्मद अंत रसूलुल्लाह व खातमुल अंबिया। चवंदा ए सोना मोहम्मद मुस्तफा तू अल्लाह जो रसूल आई, तू सभिनी नबियन जे पुजाणी वारो रसूल आई। वक़द गफ़र अल्लाह लक मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र। रब तुंहिंजे अॻियन खे बि बख़्शे छॾियो आहे, तुंहिंजे पोयन खे बि रब बख़्शे छॾियो आहे। सुभान अल्लाह। इश्फ़ा लना इला रब्बिक, पंहिंजे रब वटि असांजी सिफारिश कर। इश्फ़ा लना शफ़ाअत कर असांजी इला रब्बिक, पंहिंजे रब वटि। अला तरा इला मा नहनु फ़ीह। तव्हां ॾिसो था असां केॾी परेशानी में आहियूं, केॾे ग़म में आहियूं, केॾी तंग दस्ती में आहियूं। तू अल्लाह वटि असांजी सिफारिश कर। इश्फ़ा लना इला रब्बिक। तू अॼु चप चोर असांजी बुॾल ॿेड़ी कर। मुंहिंजी किश्ती किनारे ते लॻायो या रसूल अल्लाह। मुंहिंजी वेरान वसीअ खे वसायो या रसूल अल्लाह। आदम जा झोलड़ी खाली भरे दे भर जलारा तू। आदम जा झोलड़ी खाली भरे दे भर जलारा तू। हिते हुत जाम कौसर जो प्यारो या रसूल अल्लाह। हिते हुत जाम कौसर जो प्यारो या रसूल अल्लाह। या रसूल अल्लाह चवण खां असुल हुज़ुरार न कंदा कयो, महबूब खे सॾड़ा कयो। हिते बि महबूब जी ज़रूरत अथव, हुते बि महबूब जे सदके ॿेड़ी तरफ़।
ओ मुझा दोस्तों ओडी मल सारी इंसान ज़ात कठी थींदी मुझे दिल पर मोहम्मद जे तर ते साईं फरमाइन था पोछा थींदो फ़अंतलिको फ़आतिल आती तहतल अर्श पो मां वींदुसि अल्लाह जे अर्श जे हेठों वञी बीहंदुसि सुभान अल्लाह फ़अक़अ साजिदन लिरब्बी अज़्ज़ वजल मां पंहिंजे रब अज़्ज़ वजल जे अॻियां सजदे में किरी पवंदुसि रब जे हुज़ूर में सजदो कंदुसि सुम्मा यफ़्तह अल्लाहु अलैहि मिन महामिदी व हुस्न सनाअ अलैहि शैअन लम यफ़्तह अला अहदिन क़ब्ली साईं फरमाइन था मां अल्लाह जी अहिड़ी सिफ़त सना रब जी अहिड़ी तारीफ़ कंदुसि जहिड़ी रब जी तारीफ़ न कंहिं अॻु कई हूंदी न पोइ करे सघंदो रब जी अहिड़ी वाखाण अहिड़ी रब जी सिफ़त ई सना बयान कंदुसि जो अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइण कंहिंखे दुनिया में न ई न आया हूंदा जहिड़ी मां पंहिंजे रब जी तारीफ़ कंदुसि साईं फरमाइन था पोछा थींदो सुम्मा युक़ाल या मोहम्मद इरफ़ा रअसक सल तोता रब फरमाइंदो महबूब सिर सजदे मां मथे कर सुभान अल्लाह इरफ़ा रअसक महबूब पंहिंजो मुखड़ो ॾेखार न चयो सुभान अल्लाह सजदे में सिर हेठ ज़मीन ॾे हूंदो आहे जेॾी महिल हबीबन जो सिर सजदे में हूंदो रब फरमाईंदो ओ महबूब पंहिंजो चेहरो त मूंखे ॾेखार ज़रा चेहरे ज़रा मुखड़े से पर्दे को हटाओ या रसूल अल्लाह मुझे दीदार अब अपना कराओ या रसूल अल्लाह मुझे दीदार अब अपना कराओ या रसूल अल्लाह रब फरमाई तो सल महबूब खुर्रियां सोना जी तू चवंदे तीअं मां कयां वशवा तू शफा तू सिफारिश कर तुझी शफात मूं वटि क़बूल आहे तू जीअं घुरंदे मां रब ॾींदो वेंदुसि सुभान अल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह इन सारी जमात से राजी थी सभिनी जे दिलनि जो मुराद पूरियूं कर कर्ज ला बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दूर कर साइलन जा सवाल पूरा कर करीम रब असांजा हथड़ा खाली न मोटा इन ॻोठ ते पंहिंजो नमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर जॾहिं महफ़िल सजाई आहे जेके हिन महफ़िल में हाज़िर थिया आहिनि सभिनी खे शाद आबाद सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब